ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। कराची मां सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सां पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जे वफ़द मुलाक़ात कई आहे। अहम ख़बर आहे असां शेयर कंदासीं। वफ़द में शब्बीर दीवान, CEO एहसन मलिक, आरिफ हबीब, ज़ैद बशीर, सुमेर आमिर शामिल आहिनि। मुलाक़ात दौरान सनती तरक्की ऐं मईशियत जी मज़बूती ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। अवांखे अपडेट ॾे रहिया आहियूं। मुल्की मईशियत बहितर थी आहे, जंहिं सबबि व्याज जी शरह घटि थी वई आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो अहिड़ो चवणु आहे। अवांखे अपडेट ॾे रहिया आहियूं। वधीक टैक्स लॻाइण सां सनती पैदावार मुतासिर थी रही आहे। पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जो अहिड़ो चवणु आहे। सिंध जे वॾे वज़ीर मुराद अली शाह सां पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जे वफ़द मुलाक़ात कई। वफ़द में शब्बीर दीवान, ज़ैलफ मुनीर, CEO एहसन मलिक, आरिफ हबीब, ज़ैद बशीर, सुमेर आमिर समेत ॿियनि शिरकत कई। मुलाक़ात दौरान सनती तरक्की ऐं मईशियत जी मज़बूती ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मुल्की मईशियत बहितर थी आहे, जंहिं सबबि व्याज जी शरह बि घटि थी आहे। वधीक टैक्स लॻाइण सां सनती पैदावार मुतासिर थी रही आहे। पाकिस्तान बिज़नेस काउंसिल जो इहो चवणु आहे।